नुशर फिरोज़ खां ख़बर शामिल कंदासीं, जिथे एडवोकेट ज़फ़र लंजार ऐं लाजी शागिर्दाणी एडवोकेट इरम लंजार बासरनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते सिंध न्यूज़ खे हिननि ॿुधायो त कुझु ॾींहं अॻु कंडियारो सिटी जे कुझु बदमस्त बासरनि पारां संदन घर ते हमिलो करे चादर ऐं चौधीवारी जो तक़दुस पामाल कयो वियो। हिननि चयो त बासरनि असांजे वालिद साहब मथां सख़्तु तशदुद पिणु कयो। अहिड़े अमल जी असां थाणे ते दांह ॾियणु चाही पिए त कुझु चङनि फ़ैसिले करण लाइ ज़ोर भरियो, जॾहिं त असां संदन वॾनि सां वेही फ़ैसिले में पिणु उन्हनि खे ॾोहारी साबित कयोसीं। उन बावजूदि फ़ैसिले जी भञकड़ी कंदे हिकु भेरो वरी इलाइक़े जे क्रिमिनल भत्ताखोर ॾोहारियुनि सां गॾिजी असांखे ॿीहर हरासां करे रहिया आहिनि, असांजे रस्ता रोक कनि पिया। हिननि चयो त असांखे हिननि ॾोहारियुनि खां जान जो ख़तरो आहे। मूंखे मुंहिंजे बाबा साहब ऐं घर वारनि ते कंहिं बि क़िस्म जो को बि नुक़सानु पहुतो त उनजा ज़िम्मेवार अल्ताफ़ शाह ऐं बासर वकील सजाद शाह हूंदा। हिननि DIG नवाब शाह SSP नौशर फिरोज़ ऐं SHO कंडियारो खां मुतालबो कयो त खेनि फिलफोर तहफ़ुज़ फ़राहम कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब TV।